अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे रोशनीअ जे पंध में। लेखक शोभो ज्ञानचंदाणी। सिन्फ़ आतम कहाणी। छापो पहिरियों। छापे जो साल 2013 ईस्वी। छपाईंदड़ माय पब्लिकेशन सखर सिंध। किस्त नाई। सखर जेल अंदरि पहुचंदे ई असांखे ए क्लास वार्ड ॾांहुं वठी विया। उते पहुतुसि त शेख अयाज़ दरवाज़े ते आदर भाउ कयो। चयाईं, ही पहिरियों ई दफ़ो आहे जो जेल में तूं ऐं मां गॾु आहियूं। पोइ पुछियाईं, घणनि ॾींहंनि जी नज़रबंदी जो ऑर्डर आहे? ॿुधायोमांसि, DSP पिञल चयो आहे त जीअं ई हिंदुस्तान पाकिस्तान जे क़ैदियुनि जी मटासटा शुरू थी ऐं मथां हुकुम आयो त पोइ तव्हांखे सखर जेल मां ई आज़ादु कयो वेंदो। शेख अयाज़ पोइ मूंखे मुंहिंजे टोले समेत वठी हली ए क्लास बैरक में छॾियो। हुन विच में शेख इलाही बख़्श, जेको जेल जो सुप्रीडेंट हो, जेल जे सूबेदार खे मोकिलियो त असांखे थाईंको करे पलंग ऐं सने थुले सामान रखण लाइ नंढड़ा कबट पहुची विया ऐं असां आहिस्ते आहिस्ते वार्ड जे सभिनी बैरकुनि अंदरि वाड़ियल तक़रीबन 30-40 हिंदुनि सां पंहिंजी सुञाणप कराई। उहे घणे भाङे चक शहर जा वापारी ऐं सेठियूं हुआ ऐं पहिरियों ई दफ़ो जेल में आया हुआ। उन वक़्तु सखर ज़िले जो DC जेतिरे क़दुरु यादि थो पवे सरदार अहमद हो, जंहिं लाइ मशहूरु हो त लाड़काणे ज़िले जे कलेक्ट्रीअ दौरान रते देरे ऐं मीरो ख़ान तालके जे बागिड़नि खे मुशरफ इस्लाम करे उन्हनि खे ॻोठ ॿधाए ॾिना हुआ। हिकु तरफ़ ही मोहतसिब डिप्टी कमिश्नर हो, जंहिं सखर ज़िले में आयल हिंदुस्तानी सिंधी हिंदुनि खे अजायो सजायो ॿधाए पुराणी हुर कैंप में वाड़ियो हो। ऐं ॿिए तरफ़ इलाही बख़्श शेख हो, जेको जेल सर्विस में हिकु ईमानदार ऑफिसर जी हैसियत सां ॼातो वेंदो हो। हिकु फ़रिश्ते जे सूरत में असांखे मिलियो। इन सां समूरनि सियासी क़ैदियुनि खे वॾी आराम सां रखियो। पहिरें सूमर ते पंहिंजे जेल जे राउंड दौरान इन मूंखे सुञातो ऐं खिलंदे चयो, वरी अची विया, का तकलीफ़ हुजे त ॿुधायो। मूंखे चयो, भाॼीअ में पालक एवज़ असांखे गाजरो याने गजरुनि जा मथियां पन ॾिना था वञनि ऐं बैरकूं 6 बजे बंदि कयूं थियूं वञनि। उन ते सूबेदार मोहम्मद सफ़र खे चयाईं, सफ़र तूं केॾी महिल जेल मां निकिरंदो आहीं? हिन चयो, साईं 7 बजे। हुकुम कयाईंसि, हिन बैरकुनि खे 7 बजे बंदि करे पोइ ई घर वञजांइ ऐं मेह जो खीरु मुंहिंजे घर मोकिलण बदिरां हिननि क़ैदियुनि खे पहुचाइजांइ। पोइ असां सां मुखातिब थी चयाईं, तव्हां मां जेकॾहिं को बि रध पचाव जी ॼाण रखंदो हुजे त तव्हांखे जुदा बोरची खानू खोले ॾियां। असां हिकदमि मोटूमल जो नालो खेसि ॾिनो, जंहिं ते सूबेदार खे चयाईं, जेल जे बाग़ जूं बहितरीन भाॼियूं हिन बोरची खाने में पहुचाइजांइ ऐं मुंहिंजे घर मोकिलण जी का ज़रूरत कान्हे। हफ़्ते खनि खां पोइ हिकु जेलर ख़ासि तौरु असांजे वार्ड में मोकिलियाईं, जंहिं मूंखे घुरायो ऐं ॿुधायो, संदसि ड्यूटी उहा आहे त अव्हांजी बहितरीन ख़िदमत थियणु घुरिजे। 2-3 ॾींहंनि अंदरि साॻे जेलर वरी घुरायो ऐं चयाईं, महिरबानी करे पंहिंजी संगत खे सम्झायो त पैसे जी हारवीर न कनि। मुंहिंजी ॼाण मुताबिक़ के सेठियूं शराब पीअनि था, जेको मां बंदि कराइण थो चाहियां। उन ते मूंखे चयो, उन मामले में मुंहिंजो साथ तोसां रहंदो। ऐं पोइ मूं सेठ खेलदास शहदाद कोट वारे सां मिली खेसि ॿुधायो, संदसि लिक छुप वारी शराब नोशी जेल अख़्तारीअ वारनि खां लिकल न आहे। वधीक खेसि अर्ज़ु कयमि, असां सभिनी सियासी माण्हुनि जी इज़त महफ़ूज़ रखण लाइ हू अहिड़ो अमल न करे, छो त अॻे ई मूंखे ख़बर पई हुई त हिकु माण्हू पंहिंजे हिंदू भाइपीअ खां कटिजी मवालिन वारे वार्ड में रखियो वियो आहे, जिते हुनखे आफ़ीम पहुचायो वेंदो आहे। हू सखर जो हिकु वॾो सेठ हो ऐं संदसि नानेकी घटि हुअण सबबि असांजी शोहरत खे पिणु नुक़सानु पहुचण जो अंदेशो हो। शेख इलाही बख़्श चवाणी त मां हिकु आइडियल क़ैदी रहियो आहियां, जंहिं करे हुन मुंहिंजी संगत खे बदनाम थियण खां बचाइण पिए चाहियो। हिते ज़िक्र कंदो हलां त असां वारी वॾी बैरक ऐं पासे में नंढी बैरक सॼी ग़ैर मुस्लमाननि सां भरियल हुई, जंहिंमें हिकिड़ो पंजाब जे जेलनि मां बदिली थी आयल शोधो, जेको पाकिस्तान जे नेवीअ में जासूसी कंदे पकड़ियो वियो हो, सो असां सां गॾु रहायल हो। हू पिटल क़िस्म जो दादागीर हो, जेको असां मुतालिक़ सॼी ॻाल्हि ॿोल्हि हिकु असिस्टेंट सुप्रीडेंट सरफराज़ खे रिपोर्ट कंदो हो।
हिन खे सुबुह जो 8 बजे खां वठी शाम जो 5 बजे ताईं ऑफिस में टाइप करण जो कमु सौंपियल हो। असांखे संदसि ॻाल्हाइण मां मालूम थियो त हिन सरकारी टाइप राइटर ते हिकु लेटर टाइप करे सरफराज़ खे ॾिनो, जेको शेख इलाही बख़्श ख़िलाफ़ु हो। शेख इलाही बख़्श जेतिरो सूफ़ी ऐं शरीफ़ तबियत इंसान हो त सरफराज़ अहमद वरी ओतिरो ई कट्टर हिंदू दुश्मन ज़हन रखंदड़ शख़्स हो। महाजर या पंजाबी हुअण जे नाते हिन जी रसाई सखर जे कमिश्नर ताईं हुई, जंहिंखे उहो भरींदो रहंदो हो त असां सभु पाकिस्तान दुश्मन ऐं इस्लाम दुश्मन माण्हू आहियूं। हिन जी असुल नियत उहा हुई त हू सरहदीअ वारे हिंदू कैदियुनि खे सोड़ो करे खेनि रिश्वत ॾियण लाइ मजबूर करे। मसलन असां वटि हिकु करोड़पति सेठ सुखन टेक्सटाइल मिल वारो प्रेमचंद बि हो, त घोटकी जी पंचायत जो मुखी बि हो। मुंहिंजा लाॻापा सिर्फ़ु शेख अयाज़ सां हुआ, पर नंढड़ी बैरक में रहंदड़ 5 ज़हरी बलोच रहनुमाउनि सां बि हुआ, जेके कंहिं गौरीला तहरीक में रहंदे नवाब नौरोज़ ख़ान वारी बग़ावत में बि शामिल हुआ। खेनि वॾियूं सज़ाऊं मिलियल हुयूं। ज़ाहिर आहे त बलोच तहरीकुनि सां मुंहिंजो अज़ल जो नातो हुअण करे हिननि सां उथी वेठी पिणु नेवी वारे जासूसनि खे नागवार पे लॻी। शेख अयाज़ सां मुंहिंजो लाॻापो अॻे ई हुयो। केतिरा माण्हू संदसि मार्क्सी नज़रिये लाइ मूंखे ई मुहरिक सम्झंदा हुआ। हिकु ॿियो सबबु जंहिं करे शेख इलाही बख़्श मूं लाइ नरम गोशो रखंदो हो, सो उहो त हू अयाज़ जो परे जो माइट हो। हिन खे 1948 ईस्वी खां वठी मुंहिंजी जेल यात्राउनि मुतलिक़ पूरी ख़बर हुई त मुंहिंजो ॾोह सिर्फ़ु उहो हो त मां पाकिस्तान में रहण लाइ बज़द हुयुसि। मूंखे महाजन ऐं पंजाबी ऑफिसर पाकिस्तान ख़िलाफ़ु हिकु दुश्मन करे लेखींदा हुआ। उहा ख़बर सिर्फ़ु सिंधी क़ौम परस्तनि खे बि हुई त मूं साईं GM सैद जे तहरीक खे पाकिस्तान जे फ्रेमवर्क में रहंदे सिंध खे सूरनि खां निजात लाइ हिकु वाट सम्झी बहसियत कम्यूनिस्ट सपोर्ट कयो हो। मज़े जी ॻाल्हि उहा आहे त उन नेवीअ जे हमराह ख़ुदि हिंदुस्तान मथां हवाई सफ़र दौरान जोधपुर जे एयरपोर्ट ते पहुची कुझु काग़ज़ उते पंहिंजे साथारियुनि खे पहुचाया ऐं उहो राज़ कंहिं तरीक़े सां पाकिस्तान वारनि खे मालूम थियो, जंहिंमें खेसि फ़ौजी ट्रिब्यूनल ज़रिए सज़ा ॾिनी वई। अहिड़ो ई हिकु वाक़ियो 1951 ईस्वी दौरान ग़ुलाम हुसैन नाले हिकु सिंधी फ़ौजीअ जे बारे में यादि थो पवे। उहो असां लाइ मानी बोरची खाने मां खणाए ईंदो हो। हिकु ॾींहुं ओचितो ई मुंहुं बुछड़ो करे चयाईं, तव्हां कम्यूनिस्ट लियाकत अली ख़ान जा क़ातिल आहियो। हमरा 2-3 ॾींहं असां सां कावड़ियल रहियो। उन विच में खेसि लियाकत अली ख़ान जे क़त्ल बाबति अख़बारी ख़बरुनि ज़रिए मालूम थियो त उन जो क़त्ल कंहिं वॾी साज़िश ज़रिए कम्यूनिस्टनि न पर कनि इक़्तिदार धड़नि पाण करायो हो, छो त उहो ओभर पाकिस्तान जे पादलिसुनि सां सहमत न हो ऐं ओलह पाकिस्तान जे ब्यूरोक्रेटनि ऐं फ़ौजी दादागीरनि सां ओभर पाकिस्तान जे मथां दहशत ऐं ॾाढ मुड़सी रवा रखंदड़ हो। हू पाण बि पाकिस्तान जे वज़ीर आज़म जो अहल उन करे ई हुयो त हू ओभर पाकिस्तान जे असेंबलीअ जो चूंडियल नुमाइंदो हो। बहरहाल जॾहिं शेख इलाही बख़्श खे उहो ख़त जेको सरफराज़ हिन ख़िलाफ़ु नेवीअ जे जासूस ज़रिए टाइप कराए हुकूमत खे मोकिलियो हो, सो बाद में मालूम थियो त हिन जे ख़िलाफ़ु उन करे लिखियो वियो हो त हू हिंदुनि लाइ नरम गोशो रखंदड़ हो। शेख अयाज़ मुतलिक़ मां अॻु बि घणो कुझु लिखी ऐं ॻाल्हाए चुको आहियां त हू शागिर्दीअ वारे ज़माने खां वठी मुंहिंजो दोस्त हो ऐं हाणे जॾहिं ॿई जेल में हुआसीं त अयाज़ बाबति वधीक ॼाण जो मौक़ो मिलियो। हू आलमी अदब ऐं फ़लसफ़े जो शागिर्द हो ऐं बावजूदि कनि इख़्तिलाफ़नि जे असां पछाड़ीअ ताईं पाण में कोन बिगाड़ियो। जेल जे 3 महीननि वारे उन अरसे में शेख अयाज़ ऐं मुंहिंजे विच में काफ़ी ॻाल्हियूं थियूं। हिन मूंखे उन्हनि किताबनि बाबति पुछियो जेके मूं पढ़िया हुआ। अयाज़ स्टालिन जे ख़िलाफ़ु हुयो ऐं उहे अदीब जन ट्रास्टिकी खां उत्साह वरितो से सभु हिन जा पढ़ियल हुया। हिन खे उन ते अजब लॻो त मूं एतिरा किताब कीअं ऐं कहिड़े वक़्तु पढ़िया। हिन खे जेतोणीकि उहा ख़बर बि हुई त मां शांति निकेतन वारे दौर में ॾाढो घणो पढ़ियो हो ऐं 1940 ईस्वीअ खां वठी 1965 ईस्वी ताईं जेके बि किताब शाया थिया उहे मूं सभु पढ़िया। आर्थर काउंसलर, ड्यूफिचर, सार्तर ऐं ॿियूं जेके ॿी महाभारी जंग दौरान अज़ीम तख़लीक़ूं मैदान में आयूं उन्हनि जो मूं अभ्यास कयो हो। हिन खे हैरानी उन ॻाल्हि ते थी त मूं एतिरो वक़्तु किथां कढियो, छाकाणि त मां समूरो वक़्तु पार्टी ऐं ट्रेड यूनियन में सर्फ कंदे गुज़ारियो हो ऐं सियासत में बि तमामु घणी सरगर्मी सां हिसो वरितो। शेख अयाज़ ऐं मुंहिंजे विच में को बि विछोटी विझंदड़ लम्हो न आयो। जेल में हिन पंहिंजे इश्क जा दास्तान ॾाढी तफ़सील सां मूंखे ॿुधाया ऐं हू उन महाज़ ते बक़ौर संदसि कामयाबु रहियो।
हिन खे तोड़े जो उहा ख़बर हुई त मूं पंहिंजी घरवारी लीला खां सवाइ बि कंहिं बि औरत सां लाॻापो न रखियो, पर वरी बि मूंखां वराए पे उहो पुछाई आख़िर को त इश्क कयो हूंदई। मूं हिन खे ॿुधायो उन मामले में मां सफ़ा वाङण रहियो आहियां। हिन खे अजब लॻो त मुंहिंजा हैविला केलिस जा छम मशहूर जुल्द पढ़ियल हूंदे बि मां कीअं कोरे जो कोरो रहियो हुउसि। हैविला केलिस जिनसियात जे मामले में डॉक्टर नुक्ताए निगाह खां उहे किताब वॾी तहक़ीक़ करे लिखिया जेके कंहिं ज़माने में मेडिकल जे पढ़ाईअ लाइ लाज़मी करार ॾिनल हुआ। अयाद खे जेल में जीअं हिकु ॼाणू माण्हूअ जी संगत जी सख़्तु ज़रूरत हुई, उन करे मूं हुन जी उहा कमी पूरी कई। अयाद निंड घणी घटि कंदो हो, उन करे देरि ताईं मुंहिंजी सीखुनि लॻल दरवाज़े ॿाहिरां बीही काफ़ी वक़्तु कचहरी कंदो हो। मुंहिंजी बैरक जे ॿाहिरां 1965 ईस्वी वारी जंग जे करे खोटियल खंदकनि ट्रेंचिस जो सिलसिलो पखिड़ियो हो। ईअं हिक ॿिए सां ॻाल्हाइण लाइ असांखे घणो मौक़ो मिलियो। असांजा केतिरा ई आम दोस्त हुआ ऐं जीअं त हू 1964 ईस्वी में हिंदुस्तान मां चकर लॻाए आयो हो, उन करे मुंहिंजे दोस्तनि जे बारे में ख़ासि ॼाण हुयसि। मूंसां गॾु जेकी हिंदू रहियल हुआ तन सां मुलाक़ात करण लाइ जेल में हिकु दफ़े घणा ई माण्हू आया ऐं मूंसां मिलण लाइ साॻिए ॾींहुं कन्हैयो पिणु आयो। लीला लाइ कन्हैया खे चयलु हो त न अचे। हिकु हैरत जहिड़ी ॻाल्हि थी जंहिं मूंखे परेशान करे छॾियो। उहा ॻाल्हि उहा हुई त शहदाद कोट जो मुंहिंजो हिकु अज़ीज़ जॾहिं पंहिंजी माउ सां मिलियो त सजदे में किरी पियो। उन क़िस्म जो सजदो हिंदू सिर्फ़ु कंहिं देवता या महागुरू आॾो ई कंदा आहिनि ऐं उन लाइ संस्कृति लफ़्ज़ नशिष्टांग प्रणाम आहे। असां सिंधी हिंदू आम तरह जेको पीउ माउ जे आॾो झुकंदा आहियूं त हिकु हथु उन्हनि जे पेरनि ते रखंदा आहियूं त ॿियो हथु हथ में ॾींदा आहियूं। उन्हनि मुलाक़ात लाइ आयल अज़ीज़नि ॿुधायो त असांजो छोटकारो 2 हफ़्तनि बाद थियण वारो हो, छो त हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जे विच में ठाह थी चुको आहे ऐं हिक ॿिए जा कैदी आज़ादु करण लाइ पिणु ॻाल्हियुनि ते राज़ी थिया आहिनि। जनवरी 1966 ईस्वीअ जे पहिरें हफ़्ते में मूंखे आज़ादु करण वारो ऑर्डर पहुची वियो। शेख अयाज़ मुंहिंजे वार्ड जे दरवाज़े ताईं मूंखे छॾणु आयो ऐं शाइराणे अंदाज़ में चयाई ही जेल जूं दीवारूं त का ॻाल्हि कोन्हे, इंसान जबलनि खां बि ॾाढो आहे। अयाज़ जे अखियुनि मां उन घड़ीअ उहो अहसासु मिलियो त हू हाणे मूंखां सवाइ अकेलो थी पवंदो ऐं मूंखे ॾाढो मिस कंदो। जेल में घणा ई दफ़ा उहो अफ़सोस तॾहिं थींदो आहे जॾहिं गच वक़्तु गॾु रहियल यार छुटी वेंदा आहिनि ऐं माण्हू कैदी पोइते रहिजी वेंदो आहे। जेल मां छुटण बाद मां सिधो लाड़काणे आयुसि ऐं 2-3 ॾींहं लाड़काणे में रही ॻोठु ॿिंडी हलियो आयुसि, छो त सभई घर भाती गॾु वेल हुआ। हीउ मुंहिंजो आख़िरी दफ़ो जेल वञण जो दौरु हो। जेतोणीकि मां पाकिस्तान सॼे खे हिकु वॾो जेल खानो महसूसु पिए कयो आहे ऐं उन जे अंदरि जेल सिर्फ़ु हिकु वार्ड जी शक्ल में नज़र आयो आहे। 1967 ईस्वीअ में मौलाना भाषानी जो हिकु ख़तु मिलियो त मां जेकॾहिं चाहियां त नए सिर क़ाइमु थियल नेप नेशनल अवामी पार्टीअ जे एग्ज़ीक्यूटिव कमेटीअ में मूंखे खयो वेंदो, छो त 8 अक्टूबर 1958 ईस्वीअ ताईं मां नेप जी एग्ज़ीक्यूटिव कमेटीअ जो मेंबर रही चुको हुउसि। मूं मौलाना खे लिखी मोकिलियो मुंहिंजूं घरू हालतूं मूंखे इजाज़त नथियूं ॾियनि त मां सियासत में साॻी सरगर्मी सां हिसो वठी सघां। हक़ीक़त उहा हुई त लाड़काणे मोटी अचण खां पोइ मां हिकु ॾींहुं कंहिं कम सां सेशन कोर्ट में वियो हुउसि त काज़ी अख़्तर सां मुलाक़ात थी। हिन मूंखे ॾिसी खिलंदे चयो, तव्हां उमिरि जे लिहाज़ खां मूंखां बि सीनियर आहियो, बहितर थींदो त तव्हां पंहिंजो वकालत जो इम्तिहान मूं तरफ़ां शुरू कयल ला कॉलेज में ॾेई कारे कोट जो सहारो वठो, छो त कारो कोट केतिरियुनि ई बलाउनि खे वेझो अचण खां बचाए थो। काज़ी अख़्तर पोइ मुर्की चयो, मूंखे तोखे कॉलेज में दाख़िला ॾियण लाइ काज़ी फज़ुल्ला खां पुछा करणी पवंदी। काज़ी फज़ुल्ला उन वक़्तु ओलह पाकिस्तान जो होम मिनिस्टर हो। कुझु वक़्तु गुज़रियो, काज़ी अख़्तर मूंखे नियापो मोकिलियो। काज़ी फज़ुल्ला चवे थो त हिन वटि सोभे जी रुतबो रिटायर सोशलिस्ट वारो आहे, उन करे खेसि ला कॉलेज में दाख़िला ॾिनी वञे। 1968 ईस्वीअ में मूं लाड़काणे जी ला कॉलेज में दाख़िला वरिती ऐं शाम दारे काज़ी अख़्तर मूंखे घुराए उहो इतलाह ॾिनो। साॻिए ई ॾींहुं इंटेलिजेंस जे रिपोर्टिंग स्टाफ जे हिकु शख़्स साॻे ला कॉलेज में दाख़िला वरिती आहे।
वधीक चयाईं तव्हां ओलह ऐं ओभर पाकिस्तान में सियासी तौर ते ॾाढा सरगर्म रहिया आहियो। ॿियो त तव्हांजा मौलाना भाषानी मियां इफ्तिखार दीन ख़ान अब्दुल गफ़ार ख़ान ऐं GM सैद सां बि गहरा लाॻापा रहिया आहिनि। उन करे मूंखे ख़ुशी ऐं उमेद आहे त तव्हांजी मौजूदगीअ में असांजी सियासी ॼाण में बि वाधारो ईंदो। ॻाल्हियुनि हलंदे पाण बाबति चयाईं कंहिं ज़माने में आउं सिंधी ॿोलीअ जे कराचीअ में बका लाइ ख़ासो सरगर्म रहियो हुउसि ऐं नूरदीन सरकी ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि सां बि गहराई रही आहे। पर वकालत वारे पेशे सां वाबस्ता थियण खां पोइ सियासी सरगर्मियूं घटाए छॾियूं। काज़ी अख़्तर बाद में मूंखे सलाह ॾिनी क्लास बाक़ाइदगीअ सां अटेंड कजो, छो त एकेडमिक टर्म मूजिबि तव्हांजी हाज़िरी सही हूंदी त इम्तिहान में का बि तकलीफ़ दरपेश न ईंदी। काज़ी अख़्तर जीअं त मुंहिंजो घणो घुरो दोस्त बि रहियो आहे ऐं उस्ताद बि, उन करे न मूंखे इतलान उहो बि ॿुधायो ब्रिटिश आइन ऐं बैन अल-अक़वामी कानून ॿई तव्हांजा अॻे ई ओतियल पोतियल मज़मून रहिया आहिनि, छाकाणि त तव्हां पाकिस्तान जी सियासत कंदे उन्हनि ॿिन्हिनि मज़मूननि सां वाॻियल बि रहिया आहियो। उन करे तव्हांखे पढ़ाईअ में घणी तकलीफ़ न थींदी। पोइ मूंखे मुंहिंजी तालीम बाबति असुलु सर्टिफिकेटनि जी घुर कयाईं, जेके मूंखे साणे ॾेखारिया। BA ऑनर जो सर्टिफिकेट कलकत्ते यूनिवर्सिटी जो हो, जेको असुल में मोटाईंदे मूंखे चयाईं उन जी फ़ोटो कापी कराए कॉलेज में ॾेई छॾियो, छो त असली सर्टिफिकेट सिंध यूनिवर्सिटीअ जे इम्तिहानी ऑफिस मां हेठि मथे थी वञण जो अंदेशो आहे। उन सां गॾोगॾु मैट्रिक जे सर्टिफिकेट जी बि घुर कयाईं, जंहिं बाबति मूंखे ॿुधायो उहो सर्टिफिकेट मूं वटि कोन आहे, छो त मैट्रिक खां पोइ इंटरमीडिएट लाइ उहो सर्टिफिकेट घुर्बल हूंदो आहे, जेको मूं शायदि DG सिंध कॉलेज में दाख़िला वठण महिल ॾिनो हूंदो। बहरहाल उहे ॿई सर्टिफिकेट कलकत्ते यूनिवर्सिटी वारनि बम्बई यूनिवर्सिटी वारनि खां उन वक़्तु घुराए वरिता हुआ। जॾहिं मूं शांति निकेतन में दाख़िला पे वरिती, काज़ी अख़्तर उन्हनि टेक्निकल मोजगाफ़ियुनि जो वॾो माहिर हो। उन करे हिकदमि पुछाईं मैट्रिक कहिड़े स्कूल मां कई हुयव? मूंखे ॿुधायो NGV हाई स्कूल कराचीअ में 1936 ईस्वी में दाख़िला वरिती हुई ऐं इम्तिहान 1937 ईस्वी में ॾिनो। चईं NGV हाई स्कूल मां तव्हांखे दाख़िला ऐं ॼम जो सर्टिफिकेट ॿई मिली वेंदा, जेके वठी अचो, न मिलनि त पोइ ॾिठो वेंदो। मां हफ़्ते ॾेढ बाद कराची वियुसि त NGV हाई स्कूल जे उन वक़्त जे हेडमास्टर सैद पनाह अली शाह उन सिलसिले में मुंहिंजी सुठी मदद कई। हिकदमि क्लार्क खे घुराए चयाईं दाख़िला रजिस्टर में ॾिसो त सोबे जी दाख़िला ऐं ॼम जी तारीख़ कहिड़ी आहे। क्लार्क दाख़िला रजिस्टर ॾिसी सर्टिफिकेट तयारु करे सैद पनाह अली शाह वटि खणी आयो, जंहिं सही करे मुंहिंजे हवाले कयो ऐं खिली चयाईं एतिरा साल किथे हुयव? मूं चयो ज़माने जी गर्दिश वरी पढ़ण लाइ मजबूर कयो आहे, सो उन करे ही सर्टिफिकेट हासिल करण जी ज़रूरत पेश आई आहे। बाद में उहो सर्टिफिकेट काज़ी अख़्तर जे हवाले कयुमि, जंहिं पोइ दाख़िला जी लिख पढ़ करे उहो सिंध यूनिवर्सिटी ॾांहुं मोकिले ॾिनो। लाकाले जी पढ़ाई बाद हिकु ॾींहुं कराची कंहिं कम सां गे वियुसि त वापसी त कैंट स्टेशन जे प्लेटफॉर्म ते चांहि जी तलब थी, जंहिंजी पूराई लाइ साम्हूं कैंटीन ते वियुसि, जिते हिकु 60 के वरिया जे पोड़ी खीकारियो। चयाईं मूंखे सुञाणो था? मूं गौर सां हिन खे ॾिठो, यादि आयमि त हिन खे लाड़काणे में किथे ॾिठो हुयुमि। ॿुधायईं मां 10 साल खनि अव्हां जे मथां जासूसी कंदो रहियो आहियां ऐं तव्हां सां ला कॉलेज में शागिर्दी दौरान बि सरकारी हुकुम ते गॾु विहंदो हुउसि। 2-4 सालनि खां पोइ मां ला कॉलेज में प्रोफेसर थियुसि, त बि हू बहैसियत शागिर्द जे मुंहिंजे क्लास अटेंड कंदो रहियो। 1970 ईस्वीअ खां वठी मां ला कॉलेज में बहैसियत उस्ताद जे पढ़ाइणु शुरू कयो ऐं भायां थो त 1984 ईस्वीअ ताईं पढ़ाईंदो रहियुसि ऐं काज़ी अख़्तर जी गैर हाज़िरीअ दौरान प्रिंसिपल जा फ़राइज़ बि सर अंजाम ॾिनमि। हक़ीक़त उहा आहे त मां जेल अंदरि ऐं जेल खां ॿाहिरि पढ़ाईंदो ई रहियो आहियां ऐं कचनि कामरेडनि खे पको कंदो रहियो आहियां। ला कॉलेज मां डिग्री हासिलु करण खां पोइ मूं वकालत शुरू कई। वकालत शुरू करण लाइ बि हिकु सीनियर वकील सां हुअणु ज़रूरी आहे। थियो ईअं जो हिकु ॾींहुं अब्दुल रज़ाक सूमरो, जेको असांजे पाड़े में रहंदो हो, सो निर्मल दास जंहिंजी जाइ जे मथे हिसे में असां रहंदा हुआसीं वटि आयो ऐं कचहरी कंदे भाउ केवलराम खे चयाईं कामरेड सोबे खे मूं ॾे मोकिले ॾे त वकालत जे कम सां लॻायांसि। मूंखे पिणु हिकिड़े मददगार जी ज़रूरत आहे ऐं असां पाण में ठही वेंदासूं। हक़ीक़त उहा आहे त अब्दुल रज़ाक सूमरो अॻे ई असांजे यारनि जो ओतियल पोतियल दोस्त हो। हिन जो वालिद दोदो सूमरो सिंधारी कमेटीअ जो मेंबर ऐं कंहिं ज़माने में मौलवी नज़ीर हुसैन जतोईअ पारां चूंडायल म्यूनिसिपल कमेटीअ जे मेंबरनि में बि शामिलु रहियो।
ऐं मूं जेतोणीकि मरहूम दोदो सूमरो न ॾिठो हो, पर ख़बर हुयमि त अब्दुल रज़ाक सूमरो हारी कमेटी ऐं असांजी कम्यूनिस्ट पार्टीअ जे हमदर्दनि मां हो। मूंसां हिन जो रवैयो दोस्ताणो ऐं हमदर्दाणो हो ऐं कॾहिं बि मूंखे उहो अहसासु न ॾियारियईं त हू मुंहिंजो सीनियर या उस्तादु आहे। वकालत जा गुर ऐं दाव पेच हिन मूंखे ॾाढे सुठे नमूने ॾसिया। नाले में मां इलाही बख़्श केहर जो एप्रिटेंस यानी सेखड़ाट हुउसि, पर सचो उहो हो त शुरूआत खां ई APP ताज मोहम्मद अबड़े सां गॾिजी कमु करणु शुरू कयो हुउमि ऐं उहो असांजो तमामु वेझो साथी हो। ताज मोहम्मद अबड़ो हिकु इंतिहाई ईमानदार सरकारी वकील हो ऐं बावजूदि घणनि कोशिशुनि जे कॾहिं बि जवाबदार या फ़रियादी दुर खां पैसा न वठंदो हो। मूं हिनखे केतिरा ई दफ़ा पैसा आछींदड़ धुरियुनि ते अखियूं फोटारे झेड़ींदे ॾिठो। बाद में हू सेशन जज मुक़ररु थी वियो ऐं उन दौर में कनि पुराणनि हारी वर्करनि हिन खे इस्तेमालु करण जी कोशिश बि कई, पर हू मुंहिंजे ख़्याल मुताबिक़ आख़िरी वक़्त ताईं बाज़मीर ऐं ईमानदार जज थी रहियो ऐं मरण खां अॻु 2-3 साल रिटायरमेंट वारे दौर में वकालत बि कयाईं। हिन जो घर ऐं ऑफिस शाम जो संगत साथियुनि लाइ अच वञ जो मर्कज़ हुआ। बाद में मूंखे पतो पियो त हिन वटि उन्हनि महफ़िलुनि में के ईंदड़ वींदड़ ऐं मुफ़्त जी चांहि पीअंदड़ के सरकारी माण्हू बि ईंदा हुआ, जंहिंजो कमु सियासी हाल अहिवाल कठो करणु हूंदो हो। हिन जी दोस्ती ज़ुल्फ़कार अली भुट्टे सां बि हुई ऐं भुट्टे ई हिन खे सेशन जज मुक़ररु कयो। जॾहिं त 1969 ईस्वीअ जे इलेक्शन लाइ तयारी हली रही हुई त हिकु ॾींहुं ओचितो भुट्टो 2 चइनि हमराहनि सां ताज मोहम्मद अबड़े वटि आयो ऐं मां उथी हलण वारो हुउसि त सैयद ख़ादिम हुसैन शाह मूंखे पासीरो करे चयो, भुट्टो साहिबु तव्हां सां ॻाल्हाइणु थो चाहे। काॾे भॻो थो वञे? मूंखां पुछियो। भुट्टे मूंखे सुञातो छा? चयाईं, भुट्टो साहिबु जंहिंखे बि हिकिड़ो दफ़ो ॾिसंदो आहे उहो हुन खां विसरंदो न आहे। पोइ मूंखे यादि आयो त भुट्टो मूंसां हिकु दफ़ो नई सिंध अख़बार जे ऑफिस जेका मैकलोड रोड जे इब्राहिम मंज़िल में हुई उते मूंसां मिलण आयो हो। 2-3 मिंट मूंसां ॻाल्हायो बि हुआईं। मां रुकियुसि कोन ऐं घर हलियो आयुसि, छो त मूं पंहिंजो सियासी वास्तो ऐं लॻ लाॻापो भुट्टे सां रखणु न पिए चाहियो। बाद में इलेक्शन मुहिम दौरान भुट्टो मुंहिंजे ॻोठु बिंडीअ में बि आयो, पर उते हूंदे बि मूं साणसि मिलण खां गोशो कयो। मूं अब्दुल रज़ाक सूमरे सां 1978 ईस्वीअ ताईं गॾु कमु कयो। पोइ जॾहिं हू भुट्टे जे साथियुनि जी पकड़ दकड़ में गिरफ़्तार थी वियो त मूंखे अंदरां जेल मां नियापो कयाईं, तव्हां मुंहिंजी ऑफिस छॾे वञो, छो त मुमकिन आहे असांजा कीता तव्हांखे न लोड़ना पवनि। अब्दुल रज़ाक सूमरे जो मुंशी अहसान सूमरो हिकु तमामु क़ाबिल ऐं नेक नियत माण्हू हुयो ऐं हिन वकीलनि, कोर्टुनि ऐं जजनि जा अंदरियां हाल अहिवाल मूंखे ॿुधाया। हिनखे उहा ख़बर हुई त कहिड़े जज जो केतिरो मुल्ह आहे। हिन जो तरीक़ेकार उहो हो त समूरा सरकारी कागज़ जेके जवाबदार धुरियुनि ख़िलाफ़ शाहिदियूं, FIR, मेडिकल सर्टिफिकेट ऐं 164 जा बयान वग़ैरह फाइल में हूंदा हुआ, से केस खे सम्झण ऐं जवाबदारनि पारां केस तयारु करण लाइ बिना ज़रूरी हूंदा आहिनि, उहे हू ऑफिस मां अॻे ई पंहिंजे असर रसूख़ सां हासिल करे वठंदो हो, जो हिन खां को बि कागज़ लिकायो न वेंदो हो ऐं न ई वरी क्लार्क उन्हनि एवज़ हिन खां का ख़र्ची पाणीअ जी लालच रखंदा हुआ। मूं महसूसु कयो त अंग्रेज़ी न ॼाण करे हिन खे मेडिकल सर्टिफिकेट जो तर्जुमो करणु न ईंदो हो, हुन करे केस सम्झण में तकलीफ़ थींदी हुअसि। हू उहे मूंखां ई तर्जुमो कराईंदो हो। अब्दुल रज़ाक सूमरो पीपल्स पार्टीअ में हुअण करे सियासी सरगर्मियुनि में मसरूफ़ रहंदो हो। उन करे 1-2 ज़मानतुनि जी दरख़्वास्तुनि में मुंहिंजी रहनुमाई करण खां पोइ हिन समूरो भार मुंहिंजे मथां रखियो ऐं उन मां हिन खे मुंहिंजी क़ाबिलियत जो अंदाज़ो थियो। अक्सर जज मूंखे ध्यान सां ॿुधंदा हुआ ऐं रिआयत ॾींदा हुआ। उन करे अब्दुल रज़ाक सूमरे जे कम जो भार काफ़ी हल्को थी पियो। अलबत् जॾहिं भुट्टे साहिबु ॿध छोड़ शुरू कई ऐं घणा ई सियासी मुख़ालिफ़ 107, 109 ऐं 110 जे कलमनि हेठि गिरफ़्तार थियण लॻा त अब्दुल रज़ाक सूमरे मूंखे चयो, जवाबदारनि पारां उहे केस न खणा, छो त उन में मूंखे हर्ज पहुचण जो अंदेशो आहे। अब्दुल रज़ाक सूमरे सां गॾु कमु कंदे मूंखे हिकु तमामु कारआमद माण्हू मिलियो जंहिंजो नालो मुईन अख्तर हुयो, जेको शायदि कंहिं ज़माने में पुलिस या फ़ौज में मुलाज़िम हो, सो अंग्रेज़ी टाइप जो कमु बि सुठो ॼाणंदो हो। उन करे मूं हिन खां चैप्टर प्रोसीडिंग्स कठियूं कयूं। हिन मां 50 सालनि जूं रूलिंग्स कठियूं कयूं। माण्हू हिन बाबति चवंदा हुआ त हू मूं ते जासूसीअ लाइ रखियलु आहे,
पर मूं हिन खे एतिरो मसरूफ़ रखियो जो मां सम्झां थो त हुन खां जासूसीअ जो कमु घटि ऐं मुंहिंजो कमु वधीक पिए थियो।